सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। यानी मालिक इतनी समझ बुद्धि है आपको साहब असांखे छाकाणि त उन असांखे इंसान बणजण जो हक़ीक़त में मौक़ो ॾिनो। असांजो नालो कोई बि भई अॻु में असां कीअं बि हुयासीं, छा बि हुयासीं, कहिड़ी जुड़ियुनि में आहियूं, कहिड़ी जॻहियुनि ते आया आहियूं, कहिड़ा कर्म करे आया आहियूं, छा करे आया आहियूं, कोई पतो कोन्हे। पर हाणे मोकिलियो अॻु में जेको तव्हां कयो सो कयो, पर हाणे तव्हांखे मौक़ो वरी चङा थी अचो, बहितर थी वञे। हक़ीक़त में मौक़ो ॾिनो आहे ऐं मौक़ो बि अहिड़ो ॾिनो आहे जंहिंमें हुन नेचर ॾेई छॾी आहे, चङाई कयूं, ख़राबी न कयूं, बहितर थियो, बुरा न थियो। पाण ॿियनि खे पाण जहिड़ो करण जहिड़ा थियूं, कंहिं बि जानवर, कंहिं बि जीव खे पाण जहिड़ो करे छॾियो, पर पाण कंहिं पशु जहिड़ा न थियो। इन करे असां कंहिंखे बि पाण जहिड़ो करे छॾियो। तंहिंजे करे मालिक हिकु वॾो मौक़ो ॾिनो आहे। ऐं जेकॾहिं असांखे पाण खे जाचणो हुजे, असां कहिड़ी नेचर को आया आहियूं, कहिड़ा थी करे आया आहियूं, असांजी पुराणी नेचर कहिड़ी आहे, त पोइ असां पंहिंजे कंहिं ॿार खे ॾिसूं। असां ॿार खे हिकिड़े कमरे में छॾे, हाणे कमरे में हुनखे सभु कुझु रखी ॾियो, हर चीज़, हर क़िस्म जो खाधो हुजे, हर क़िस्म जो पीतो हुजे, हर क़िस्म जी तस्वीर हुजे, फोटो हुजे, कुझु बि हुजे, चङी मंदी भली पुछड़ी माना इहो बि न ॾिसो, कुझु बि भॻवान जो बि हुजे, मालिक जो बि हुजे, सचे साईं जो बि हुजे, कंहिं ग़लति इंसान जो बि हुजे, कंहिं जानवर जो बि हुजे, कंहिं पखी जो बि हुजे, अमृत बि हुजे त ज़हर बि हुजे, खीर बि हुजे त शराब बि हुजे, खाधे में सभु कुझु हुजे, जेको वञे में सभु कुझु हुजे, कुझु न हुजे, खेॾण में सभु हुजे, जेको न बि छॾो। ऐं उन कमरे में मुंहिंजे ॿार ताला छॾे ऐं ॾिसंदा त घुमंदो फिरंदो, जेका उनजी पुराणी नेचर हूंदी उनमें वञी करे हथ विझंदो, जहिड़ी उनजी पुराणी आदत हूंदी उनमें वञी करे हथ विझंदो। ऐं जंहिंमें हथ विझे, जंहिंसां प्यार सां खणी सम्झो जी पुराणी नेचर अहिड़ी आहे, उहो थी करे आयो। जेकॾहिं उहो चङी चीज़ में हथ विझंदो, उनखे सां चङो माहौल ॾिनोसीं त बहितरीन इंसान बणंदो। ऐं जेकॾहिं कंहिं ग़लति चीज़ में हथ विझंदो ऐं उनजी संभाल न कईसीं त अहिड़ो ग़लति थींदो जेको असां संभाले बि न सघंदासीं। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, असां आया किथों बि आहियूं, कीअं बि आहियूं, कहिड़ा बि आहियूं, चङाई को भी आया हूँ, मंदाई को भी आया हूँ, भलाई को भी आया हूँ, बुछड़ाई को भी आया हूँ, सब असांजा कर्म सां सरकार दे, सब आदतों सां सरकार दे। पर असल चीज़ भई हाणे छा कयो, असल चीज़ हाणे छा बणजणो आहे, असांखे उन खे ॾिसणो। ऐं हक़ीक़त इंसान बणजण जे मौक़े जो मक़सदु आहे जेको मालिक असांखे बणाए मोकिलियो आहे। अॻु में कुझु बि हुयो, सही ग़लति बहितर ख़राबु जेको बि हुयो, पर हाणे मौक़ो आहे पंहिंजो पाण खे सही करे अचो। हाणे मौक़ो आहे पंहिंजो पाण खे बहितर करे अचो। इन करे सभु इंसान जेके बि आहियूं चङाई चाहींदा आहियूं, मंदाई न चाहींदा। इन करे उन मालिक असांखे एतिरो त बणायो आहे जो असां उनखे कोई मयार ॾेई न सघे। असां चऊं उन कुझु कयो आहे, न उन पंहिंजो कमु पूरो करे छॾियो आहे।
उन्हें सही करे मोकिलियो। असांखे ॾिसणो हुजे हिकिड़ो पागल हुजे, बिल्कुलु जेके जेतिरो नॉनसेंस चओ पागल चओ उहो हुजे, गंद जे ढेर ते खड़ो रहे, पन्ना फाड़े खड़ो, गंद उछलाए खड़ो। जेके जेतिरो पागल ॾिसणो हुजे ओतिरो पागल हुजे। अगरि उनखे बि असां ॾिसंदासीं जेकॾहिं उनजे लॻे मिठाई जी दॿी का चङी चीज़ ख़रीद जूस वञे, उनजो चहिरो बहके उथंदो, मुस्कुराए उथंदो, ख़ुशी ख़ुशी करां टकींदो, ख़ुशी ख़ुशी सां वठंदो, खिलंदो। पर जेकॾहिं उनजी जॻह ते कोई गंद, कोई किचिरो, कोई ग़लति चीज़ खणी करे वञूंसि, हिकदमि अहिड़ो मुंहुं कंदो कंदो अहिड़ो थियो ॾेखारींदो वठी करे पंहिंजे मुंहुं में मारे छॾियो, साम्हूं वारी चयो मां जेको बिल्कुलु पागल हुजे, जंहिंखे कोई अकुल ॿुधी सम्झ हुजे ई न, जंहिंखे तव्हां हीअ ॿुधी चओ, हुन उनखे बि एतिरी ॿुधी ॾिनी आहे जो चङे ऐं गले जी बि ख़बर आहे, सही ऐं गले जी ख़बर आहे, बहितर ऐं बुरे जी ख़बर आहे। इन खां मथे उहो करे ई छा सघंदो आहे, इन खां मथे ॾे बि छा असांखे। तंहिंजे करे उन पंहिंजा कम सां पूरा कया। असल चीज़ आहे असां पंहिंजे फज़लनि ते पूरा केतिरा उथूं था, असां पंहिंजो पाण खे बहितर केतिरो कयूं। ऐं जेकॾहिं असां थोरो पंहिंजो पाण खे तवजा ॾींदासीं, थोरो पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, त पोइ सभु कुझु सही थी वेंदो।